टंडबाग ऐं उनजे आसपास में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी नई किस्त जारी। डबल किस्त तइलीमी वज़ीफ़े में कटौतियुनि बाबति संजीदा शिकायतूं साम्हूं अची वयूं। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम बिसप तहत नई किस्त जारी कई वई आहे, जंहिंमें हिन भेरे मुस्तक ख़ानदाननि खे किस्त सां गॾु ॿारनि जी तइलीम लाइ डबल वज़ीफ़ो पिणु शामिल आहे। यादि रहे त वज़ीफ़ो 3 महीननि जो ॾिनो वेंदो आहे, पर हिन भेरे 6 महीननि जो वज़ीफ़ो किस्त सां गॾु शामिल आहे। पर अफ़सोस सां चवणो पवे थो त हिन किस्त जी अदायगी दौरान डिवाइस माफ़िया ऐं गैर क़ानूनी एजेंटनि तरफ़ां खुलियल नमूने कटौतियूं करण जूं संगीन शिकायतूं रिपोर्ट थी रहियूं आहिनि। डिवाइस ज़रिए कटौतियूं को बि पुछण वारो नाहे। मिलियल इतलाउनि मूजिबि केतिरनि इलाइक़नि में डिवाइस हलाईंदड़ एजेंट हर 1000 रुपयनि ते 100 रुपया गैर क़ानूनी तौरु कटे रहिया आहिनि, जेके केर बि कोन थो रोके। मुस्तक औरतुनि ऐं ग़रीब ख़ानदाननि खे मुकमल रक़म न ॾेई ज़बरदस्ती घटि पैसा ॾिना पिया वञनि, जॾहिं त उन्हनि वटि शिकायत लाइ को बि मौसर निज़ाम मौजूदु नाहे। पैसा न कटिन, गरीबनि कढी पैसा ॾियनि। हा सही आहे न बा पूरा सभिनी जा कटिन पिया। हैरान कंदड़ ॻाल्हि इहा बि आहे त कंहिं मुस्तक खे 40,000 रुपया, कंहिंखे 35,000 रुपया ऐं कंहिंखे 30,000 रुपया आया आहिनि, पर केतिरनि ग़रीब औरतुनि खे उन्हनि मां सिर्फ़ु 13,000 रुपया ॾेई बाक़ी रक़म बाबति चयो पियो वञे त तव्हांजे ॿारनि जी तइलीम जा पैसा नाहिनि आया, जॾहिं त हक़ीक़त में इहे रक़मूं जारी थी चुकियूं आहिनि, जिन खे मुबैना तौरु डिवाइस हलाईंदड़ पाण हड़प करे रहिया आहिनि। को चेक एंड बैलेंस आहे ई कोन। बैलेंस चेक करण वक़्तु एहतियात लाज़मी। मुस्तक खे सख़्ती सां हिदायत कई वञे थी त बायोमेट्रिक थियण खां पोइ फ़ौरन पंहिंजो बैलेंस डिवाइस वारनि खां पुछनि। रक़म निकिरण बैदि पंहिंजी सिम ते ईंदड़ SMS ज़रूरु पढ़नि या के पढ़ियल माण्हू खां पढ़ाए वठनि, छो त SMS में असुल कटी वियल रक़म वाज़े लिखियल मैसेज में ईंदो आहे। कुझु हंधनि ते अहिड़ा एजेंट बि सरगर्म आहिनि जेके 200 या 300 रुपया वठी औरतुनि खां कार्ड वठी बैलेंस चेक करण जी आछ पिया कनि। वाज़े रहे त बैलेंस चेक करण जो को बि अलॻि सरकारी सिस्टम मौजूदु ई नाहे। बैलेंस सिर्फ़ु डिवाइस हलाईंदड़ या HBL बैंक जी ब्रांच मां ई मालूम करे सघिजे थो। अहिड़नि एजेंटनि खां सख़्ती सां पासो कयो वञे। हुकूमत खां फौरी नोटिस जी घुर कजे थी। समाजी हलकनि ऐं आवाम तरफ़ां मुतालबो कयो पियो वञे त डिवाइस माफ़िया ख़िलाफ़ फौरी कार्रवाई कई वञे। मुस्तक़नि जी रक़म जी मुकमल शफ़ाफ़ अदायगी यकीनी बणाई वञे। शिकायतुनि लाइ आसान ऐं मौसर निज़ाम मुतारिफ़ करायो वञे, छो त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ग़रीबनि लाइ आहे, न कि माफ़ियाज़ जी कमाई जो ज़रियो आहे। टीम ह्यूमन राइट्स पाकिस्तान रिपोर्ट करे रहियो आहे। सलमान खोसो, टंडोबागो। तव्हीं छा था चवणु चाहियो? चलो ठीक है। पूरा अम्मा घणा पैसा कटिया अथनि? 1500।